असलकुम ब्राइटेस्ट फ्यूचर अकेडमी जे प्लेटफॉर्म ते आयल सभिनी महिमाननि खे ख़ुशि आमदीद। साथियों, पाण अॼु इंग्लिश सब्जेक्ट जो सिंपल टॉपिक खणी पेश थिया आहियूं, प्रेज़ेंट टेंस एंड इट्स टाइप्स। सो लेट्स स्टार्ट। पर स्टार्ट करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा। असांखे नंढे लाकुर खां वठी पहिरियों टेंस सेखारियो वेंदो आहे प्रेज़ेंट सिंपल टेंस, जंहिंखे सिंधी में ज़मानाल सादो चयो वेंदो आहे। हिन जी सिंपल डेफिनेशन आहे, इट इज़ यूज़ टू डिनोट साइंटिफिक फैक्ट्स, यूनिवर्सल ट्रुथ्स एंड वर्क डन ऑन डेली बेसिस। यानी कि हीअ ज़मान असां इस्तेमालु कंदा आहियूं साइंटिफिकल फैक्ट्स जे लाइ, यूनिवर्सल ट्रुथ जे लाइ, ऐं उन कम खे ज़ाहिर करण जे लाइ जेको असां डेली बेसिस ते कंदा आहियूं। हर ज़मान जा हेल्पिंग वर्ब्स हूंदा आहिनि, हर टेंस जा हेल्पिंग वर्ब्स हूंदा आहिनि। हिन जा हेल्पिंग वर्ब ॿ आहिनि, डू एंड डज़। डू असां यूज़ तॾहिं कंदा आहियूं जॾहिं सब्जेक्ट असांजो आई, वी, यू, दे या प्लूरल हुजे। जॾहिं त डज़ हेल्पिंग वर्ब तौरु इस्तेमालु तॾहिं कंदा आहियूं जॾहिं ही, शी, इट या सिंगुलर नेम हुजे एज़ अ सब्जेक्ट तौरु। नोट, जॾहिं असांजो सब्जेक्ट ही, शी, इट या सिंगुलर सब्जेक्ट हुजे, वी यूज़ एस आर ई एस। असां एस या ई एस इस्तेमालु कंदासीं विथ मेन वर्ब्स इन असर्टिव सेंटेंस। यानी कि असां ई एस या एस इस्तेमालु कंदासीं बयानी जुमलनि में जॾहिं असांजा सब्जेक्ट ही, शी, इट या सिंगुलर नेम हुजनि। सिंधी में इन जूं निशानियूं हुजनि त हिन टेंस खे सुञातो वेंदो आहे। उहे आहिनि थो, था, थियूं, या वरी, दो आहे, दा आहिनि, दी आहे, दो आहे। हे अक्सर करे बेराड़ी जे इलाइक़नि में अलॻि सेंटेंस अलॻि टेंस तौरु सेखारिया वेंदा आहिनि, जंहिंखे प्रेज़ेंट हैबिचुअल टेंस जो नालो ॾिनो वेंदो आहे। ॿिन्हिनि जो मफ़हूम, ॿिन्हिनि जी माना साॻी आहे। जेकॾहिं जुमिले में असांखे ॾिनल आहे त उहे रांदि खेॾनि था या खेॾंदा आहिनि, त ॿिन्ही खे ट्रांसलेट करण जो तरीक़ो साॻियो ई आहे। त छा थींदो, दे प्ले गेम। जेकॾहिं असांखे जुमिलो ॾिनल आहे त मां स्कूल वञा थो, या वरी ॾिनल हुजे त वेंदो आहियां, ॿिन्हिनि जुमिलनि खे ट्रांसलेट करण जो साॻियो ई हिकिड़ो तरीक़ो आहे, आई गो टू स्कूल। थर्ड सेंटेंस मिलियल आहे, हू सबक़ु यादि करे थो या वरी कंदो आहे। सेम एज़ साॻियो ई तरीक़ो, ही रिमेंबर्स। एस असां हिन लाइ इस्तेमालु कईसीं जीअं प्रीवियस स्लाइड में असां पढ़ी आयासीं त एस या ई एस इस्तेमालु तॾहिं कंदासीं जॾहिं ही, शी, इट ऐं सिंगुलर सब्जेक्ट असांखे मिलियलु हुजे। त हिते असांखे ही सब्जेक्ट तौरु मिलियल आहे, त रिमेंबर जेको आहे मेन वर्ब आहे, वी यूज़ एस। ई एस असां उन्हनि सां इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं असांजो वर्ब एस ते, डबल एस ते, सी एच ते या वरी एक्स ते, ओ ते ख़तमु थिए, त पोइ असां ई एस मेन वर्ब सां लॻाईंदासीं, अदरवाइज़ वी यूज़ एस। ये सिंपल मेथड आहे। आई नो, आई होप तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी। स्ट्रक्चर, सेंटेंस स्ट्रक्चर, सेंटेंस ठाहींदा कीअं आहियूं। असर्टिव सेंटेंस यानी कि असांजा जेके बयानी जुमिला हूंदा आहिनि उन्हनि जो स्ट्रक्चर छा हूंदो आहे, जो सभ खां पहिरियां त असां सब्जेक्ट रखंदा आहियूं, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब, पोइ सॉरी सब्जेक्ट रखंदा आहियूं, सब्जेक्ट खां पोइ मेन वर्ब रखंदा आहियूं, बट फस्ट फॉर्म में। जेकॾहिं सब्जेक्ट असांखे ही, शी, इट या को नालो हिकु मिलियल आहे त वरी असां उन्हनि सां एस या ई एस प्लस कंदासीं, ऐं उन खां बाद में असां ऑब्जेक्ट रखंदासीं। जीअं शी राइट्स अ लेटर, हिते राइट्स थींदो एस लॻंदी, छाकाणि जो सब्जेक्ट असांजो शी आहे। नेगेटिव सेंटेंस स्ट्रक्चर छा आहे, नेगेटिव में छा कंदा आहियूं, सब्जेक्ट रखंदा आहियूं, पोइ हेल्पिंग वर्ब रखंदा आहियूं, पोइ मेन वर्ब फस्ट फॉर्म, ऐं जेको एस ऐं ई एस इस्तेमालु असां जेकॾहिं कई आहे त उहा ख़तमु थी वेंदी असांजी नाकारी जुमिले में। सेम एज़ जीअं एग्ज़ाम्पल ॾिनल आहे, शी डज़ नॉट राइट अ लेटर। हाणे हिते जेकी एस आहे उहा ख़तमु थी वेंदी, छाकाणि जो असांजो नाकारी जुमिलो आहे ऐं असांजो हेल्पिंग वर्ब डू या डज़ इन नाकारी जुमिले में इस्तेमालु कयो वियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि नोट कजो दोस्तों, त हिन क़िस्म जे जुमिलनि में, प्रेज़ेंट सिंपल टेंसिस वारे जुमिलनि में असां बयानी जुमिले में हेल्पिंग वर्ब इस्तेमालु न कंदा आहियूं, डू या डज़ इस्तेमालु न कंदा आहियूं। जस्ट सब्जेक्ट, मेन वर्ब, एस या ई एस, जेकॾहिं सब्जेक्ट ही, शी, इट ऐं को सिंगुलर नेम आहे त उन खां पोइ ऑब्जेक्ट, सेंटेंस असांजो कंप्लीट। सेंटेंस स्ट्रक्चर में इंट्रोगेटिव सेंटेंस जेको आहे उहो कीअं ठाहींदा आहियूं, उनजे लाइ सभ खां पहिरियां हेल्पिंग वर्ब अॻियां रखंदा आहियूं, उन खां बाद में सब्जेक्ट, उन खां बाद में मेन वर्ब फस्ट फॉर्म में ऐं ऑब्जेक्ट। फॉर एग्ज़ाम्पल, डज़ शी राइट अ लेटर,
सेम एज कटिजी वेंदी बिकॉज वी हैव यूज्ड हेल्पिंग वर्ब। उन खां पोइ आहे इंट्रागेटिव प्लस नेगेटिव स्ट्रक्चर। इंट्रागेटिव ऐं नेगेटिव जेॾी महिल असांखे जुमिलो मिले त उन खे असां ट्रांसलेट करण जे लाइ सभ खां पहिरियां हेल्पिंग वर्ब रखंदासीं, पोइ सब्जेक्ट रखंदासीं, पोइ नॉट, ऐं पोइ वरी मेन वर्ब जो फर्स्ट फॉर्म एंड ऑब्जेक्ट। एग्ज़ाम्पल, डज़ शी नॉट राइट अ लेटर। आई होप तव्हां इन्हनि सेंटेंस जी माना ॼाणींदा हूंदा। जेकॾहिं असां जुमिले में लिखियो आहे त शी राइट्स अ लेटर, इट मीन्स हूअ ख़त लिखे थी या हूअ ख़त लिखंदी आहे। सेकंड असांजो सेंटेंस आहे शी डज़ नॉट राइट अ लेटर, यानी कि हूअ ख़त न लिखे थी या हूअ ख़त न लिखंदी आहे। इंट्रागेटिव स्ट्रक्चर में असांजो जुमिलो हुयो डज़ शी राइट अ लेटर। इन मां मुराद आहे छा उहा ख़त लिखे थी या छा उहा ख़त लिखंदी आहे। एंड इंट्रागेटिव प्लस नेगेटिव सेंटेंस हुयो असांजो डज़ शी राइट अ लेटर, इट मीन्स छा उहा ख़त न लिखे थी या छा उहा ख़त न लिखंदी आहे। साथियों, वीडियो ॾाढो लेंदी थी वियो आहे, सो मुनासिबु ईअं थींदो त हिन वीडियो खे हिते शार्ट कयो वञे ऐं ॿियो वीडियो वरी असांजो अलॻि ठाहियो वञे बक़ाया टाइप्स जेके आहिनि उन जे लाइ। आई होप तव्हां इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ हूंदा।